अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहे HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर यूसुफ रिंद जी। नावलियुनि भरिसां मरी ऐं गबोल बिरादरी जे रस्ते तां हलंदड़ तकरार पुलिस तहरुक में अची वई। मोहम्मद हयात मरीअ समेत 5 ॼणनि ते काज़ी अहमद थाणी ते गुनाह नंबर 281 FIR दाख़िल। कंहिंखे बि कानून हथ में खणण न ॾींदासूं। नावली मौत पुलिस चौकी तारिक हुसैन लाखीर ख़बर मूजिबि नावली मौत भरिसां ज़मीन जी माप जे रस्ते तां मरी ऐं गबोल बिरादरीअ में हलंदड़ तकरार सबबि धुरियुनि जो रस्ते रहण तां फायरिंग करण सबबि इलाइक़े में ख़ौफ़ छायल हो, जंहिंखां पोइ गबोल बिरादरीअ मॉडर्न प्रेस क्लब नवाबली मौत ॿिया एहतिजाजी मुज़ाहिरो कयो हो। अहिड़ो इतला मिलंदे ई पुलिस तहरुक में अची वई। मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾांहुं वेंदड़ रस्तनि खे आज़ादु करायो वियो ऐं मीर मोहम्मद गबोल जे फ़िरियाद ते गुनाह नंबर 281 FIR मोहम्मद हयात मरी, मंज़ूर मरी, मीर मरीअ समेत 5 ॼणनि ते दाख़िल कई वई आहे। राब्ते करण ते नवाबली मौत थाणे जे इंचार्ज तारिक हुसैन लाखीर चयो त कंहिंखे बि कानून हथ में खणण न ॾींदासूं। पर वक़्तु इतला मिलण ते रस्ते खे पुलिस आज़ादु करायो आहे, तॾहिं त गबोल बिरादरीअ जे मीर गबोल जे फ़िरियाद ते जवाबदार ते FIR दाख़िल कई वई आहे, जंहिं ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे ऐं कंहिंखे बि कानून हथ में खणण न ॾींदासूं। वधीक ख़बर अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।